बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आबादगार दोस्तों, उम्मीद आहे तव्हां सभु ख़ैरियत सां हूंदा। अलाह पाक तव्हांखे पंहिंजे हिफ़्ज़ अमान में रखे। करीम रब दामे दरमे कर में सुख ने सिर्फ़ और सिर्फ़ पंहिंजो मोहताज रखे। आमीन सुम आमीन। हिकु गुलाब जा गुल तव्हांजे लाइ सिंध धरती जा मेहनती गयूर महिनत कश बुर्दबार हिमत वारा आबादगार दोस्तों, तव्हांजी महिनत खे असांजो सलाम आहे। असांजो हिकिड़ो नारो आहे त परेशान या मायूस न आहे थियणो। ही जेके बि असांजी ज़राअत में क्राइसिस आहिनि, इहे क्राइसिस ॾींहों ॾींहुं पिया वधंदा, पर जेकॾहिं असां महिनत स्ट्रगल असां पंहिंजी जफ़ाकशी छॾे ॾिनीसीं त उन दलदल में उन जेको आहे धुॿण में असां वेंदासीं फासंदा। हिकिड़ो तव्हांखे असां जेको मैसेज ॾियणु चाहियूं था उन ते मतिलबु थोरो तव्हांखे सम्झाईंदासीं त असांजे लाइ इहे सब्सिडी या असांजे लाइ इहे ॿिया मसइला कोन्हनि। असांजे लाइ मौसमियात जी तब्दीली मसइलो आहे, असांजे लाइ वाटर शार्टेज मसइलो आहे, असांजी ज़मीनूं ख़राब थी थियूं आहिनि इहो मसइलो आहे, असांजो समुंड असांजूं ज़मीनूं थो पीए इहो मसइलो आहे, ॻीहे थो इहो मसइलो आहे, असांजो क्वालिटी सीड असांखां वञनि था इहो मसइलो आहे, असांजी आब हवा चेंज थी विया इहो मसइलो आहे। बहरहाल इन्हनि सभिनी मसइलनि खे पंहिंजी जाइ ते रखंदे तव्हां सां हिकिड़ी गुज़ारिश कंदासीं कणिक जे हवाले सां त आबादगारनि चयो त हिकिड़ी का वीडियो ठाहियो न। त हाणे असां वीडियो ठाहियूं पिया जेका असां वटि इंफॉर्मेशन आहे। हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे पहिरियां बि सम्झाई आहे त इहे सिलसिला असांजा पिया हलंदा। हिकिड़नि खे हारी कार्ड मिलंदा, हिकिड़नि खे सब्सिडी मिलंदी, हिकिड़नि खे यूरिया जा पैसा मिलंदा, हिकिड़नि खे DAP जा पैसा मिलंदा, हिकिड़े खे थ्रेशर जा पैसा मिलंदा, हिकिड़नि खे बारदानो ॾिनो वेंदे बारदाने जा पैसा मिलंदा। बारदाने जा पैसा तव्हांखे ईअं मिलंदो, क्लियर कजो इहा ॻाल्हि, ईअं मिलंदो त तव्हां जेकॾहिं गवर्नमेंट खे पंहिंजे आम कटनि में उन्हनि सेंटरनि ते जेकॾहिं कणिक पुॼाईंदो तव्हांखे 50 रुपया या 60 रुपया जेको बि आहे बारदाने जा मिलंदा, अदरवाइज़ कोन मिलंदा। ठीकु आहे। हिकिड़नि जो कोड ग़लति ईंदो, हिकिड़नि जो CNIC ग़लति ईंदो, हिकिड़े जे पीउ जो नालो ग़लति ईंदो, हिकिड़नि जा हारी कार्ड ग़लति ईंदा। इहे सिलसिला पिया हलंदा। माना हिकिड़ा राज़ी हूंदा, हिकिड़ा नाराज़ी हूंदा। इहे माना मसइला वॾा मसइला आहिनि, इहे थींदा पिया। ज़हन ठाहे छॾियो, माना पंहिंजे पाण खे क्लियर कयो, बाबा इन शइ खे मां माना सही कराईंदुसि, बैंक खां ज़राअत जे ऑफिसरनि खां सही कराईंदुसि, पर इन पोयां परेशान पंहिंजो सॼो वक़्तु न आहे ॾियणो। दुनिया में जेका शइ हले थी उनजी माना उहा वक़्त ते डिपेंड थी करे न। उहो जेकॾहिं वक़्त जो जंहिं क़दुरु कयो उहो इंसानु कामयाबु आहे। कणिक जे सेंटरनि जे हवाले सां आबादगार पुछनि था। मां हिकिड़ी सुबुह उन आबादगार सां मां प्रॉमिस कयो त मां कोशिशि करे जेको आहे पोस्ट लॻाईंदुसि। उहा पोस्ट तव्हां बि ॾिसो। ऐं ॿी गुज़ारिश इहा आहे त जेकॾहिं तव्हां असांजे तसलसुल खे, असांजे सिस्टम खे सम्झण था चाहियो त असांजे सॼे ॾींहं वारियूं पोस्टूं लाज़मी ॾिसंदा कयो। जेकॾहिं तव्हां न ॾिसंदो तव्हांखे का ॻाल्हि सम्झ न ईंदी। तव्हां उन ते कमेंट्स नथा कयो त उहे कमेंट्स पढ़ो त माण्हू चवनि छा था, माण्हुनि जो छा रायो आहे। ॾाढा हिकिड़ा मोतबर मोहतरम असांजा आबादगार आहिनि जेके हर टाइम असांखे अथेंटिक इंफॉर्मेशन ॾींदा आहिनि। ठीकु आहे न। हाणे सेंटर कोन खुलिया आहिनि, ईअं सम्झो 99.9% सेंटर कोन खुलिया आहिनि। तव्हां कमेंट्स में वञी चेक कजो, असां इंफॉर्मेशन मूं वरिती आहे। किथे खुलिया आहिनि ख़ुदा बहितर ॼाणे। कंहिं आबादगारनि खे मां पुछियो तव्हां कणिक ॾिनी आहे, तव्हांखे पैसा मिलिया आहिनि? कंहिंखे कोन मिलिया आहिनि। गवर्नमेंट खे कणिक ॾींदव त उन जे लाइ असां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि क्लियर करे छॾियूं। जीअं तव्हांखे कणिक सब्सिडी जा पैसा मिलिया, जीअं तव्हांखे हारी कार्ड मिलिया आहिनि, तव्हांखे कणिक जेका गवर्नमेंट खे ॾींदो उहा तव्हां माना ईअं ई पैसा मिलंदा। हारी कार्ड जा पैसा तव्हांखे सही मिलिया आहिनि त उहे तव्हांखे पैसा सही मिलंदा, इज़त आबरू सां मिलिया। हारी कार्ड या सब्सिडी जा पैसा तव्हांखे ॾुखियाई सां मिलिया आहिनि, इहा ॻाल्हि तव्हांजे ज़हन में हुजे। कुझु बि थी सघे थो, 48 कलाकनि में अंदरि तव्हांजा 20 लख रुपया, 5 लख रुपया, 10 लख रुपया न अचनि, तव्हां काॾे वेंदो? इहा ॻाल्हि तव्हांजे ज़हन में हुजे त गवर्नमेंट खे कणिक ॾियूं था, कुझु बि थी सघनि था। हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे, कोशिशि करे गवर्नमेंट खे ॾियो कणिक। बहितर इहो आहे सेंटर खुले थो, तव्हांजो सेटअप सुठो आहे, तव्हांजी इंफॉर्मेशन सही आहे, त टाइमली पुॼाए सघो था। सेंटर खुलियल आहिनि, माना तव्हांजो ख़र्चो अगरि घटि थो थिए त गवर्नमेंट खे ॾियो, बहितर आहे। जेका ॻाल्हि FIR वारी आहे उन में का तस्दीक कोन्हे, सचाई कोन्हे, को ख़ुदा बहितर ॼाणे, उहा गवर्नमेंट ऐलान पाणे कंदी। इहो कोई हिकिड़ो नंढिड़ो वॾो मसइलो कोन्हे। छो आबादगारनि ते FIR थिए, इहा जेकॾहिं थींदी त उन जी मुज़म्मत हींअर सां कयूं था। कार्ड ब्लॉक थींदा, इहा का असांखे इंफॉर्मेशन तस्दीक इन ॻाल्हि जी कोन्हे, का गवर्नमेंट कंदी, उन जी बि मुज़म्मत कयूं था। ईअं न थियणु घुरिजे। आबादगारनि खे सब्सिडी ॾिनी वञे। असां हिकिड़ी ॻाल्हि कईसीं त जन आबादगारनि आबादगार न पर जन माण्हुनि खे कार्ड मिलिया आहिनि, पेमेंट मिली आहे, ऐं उहे आबादगार न आहिनि, उन वटि ज़मीन बि कोन्हे को, उन्हनि वटि कणिक बि कोन्हे को, त उन्हनि जा कार्ड ब्लॉक करे उन्हनि ते कार्रवाई थिए। उहा पाण खे ॻाल्हि कावड़ लॻी, ग़लति लॻी। जन माण्हुनि खे मिलिया आहिनि, जन आबादगारनि खे मिलिया, उन वटि हिकिड़ो पैसो आहे या उन कणिक काई आहे, उन वटि 100 एकड़ आहिनि, 50 एकड़ आहिनि, आबादगार आहे। असां इन ॻाल्हि में ख़ुशि आहियूं। नाजाइज़ी कंहिंसां न थिए। ठीकु आहे।
ॿी ॻाल्हि इहा आहे त ॾिसो तव्हां जेकर हीउ वीडियो माना शेयर कंदो न ॿियनि आबाद घरनि जी रहनुमाई थींदी। असां न को तव्हां पंहिंजे लाइ सब्सिडी जी ॻाल्हि था कयूं, असां न को मां पंहिंजे लाइ मूंखे सभु सुञाणनि था न। मां चवंदो आहियां मुंहिंजो बिज़नेस हले, मुंहिंजो कारोबार हले, आबाद घरनि खे सुठी ॼाण ॾियां। असांजो इहो ट्रेंड आहे आबाद घरनि खे लेटेस्ट टेक्नोलॉजीज़ डिजिटल इंफॉर्मेशन ॾियां। इहो असांजो ट्रेंड आहे न। असां कंहिं बि आबाद घर खां सॉरी ऑफिसर खां पुछो असां तव्हांखे पंहिंजे लाइ चयो हुजे त बाबा असांखे जेको आहे तव्हां जी शइ ॾियो। इंफॉर्मेशन शेयर कंदो तव्हांजी नॉलेज में इज़ाफ़ो। ॿी ॻाल्हि हिकिड़ी तव्हांखे ॿुधायां थो, ॾिसो जेके तव्हांजे मिसाल आस पास शयूं थियनि पियूं न उहे तव्हां कमेंट्स में लिखो, ठीकु आहे। जन जा हींअर हारी कार्ड मिलिया आहिनि, ठीकु आहे, हारी कार्ड मिलिया आहिनि, सब्सिडी जा पैसा तव्हांखे पहिरियां जंहिं बि हिसाब सां मिलिया आहिनि उहे हिसाब सां मिलंदा। हारी कार्ड तव्हांजे कम जो आहे, तव्हां उनखे महफ़ूज़ करे रखो। जेकॾहिं तव्हांखे पहिरियां सब्सिडी जा पैसा न मिलिया आहिनि, हारी कार्ड मिलियो आहे, उनजो को चांसिस आहे जेसीं ताईं गवर्नमेंट असांखे नथी ॿुधाए। माना तव्हांजो इहो हारी कार्ड ख़ाली हूंदो, गवर्नमेंट चाहे त पैसा ॾेई थी सघे तव्हांखे। पहिरियां पैसा जेकॾहिं न मिलिया आहिनि त तव्हांखे गवर्नमेंट ॾेई थी सघे, पर पहिरियां तव्हांखे पैसा मिलिया आहिनि त तव्हांखे गवर्नमेंट नथी ॾेई सघे। माना सब्सिडी जा पैसा हिकिड़ो दफ़ो मिलंदा, ठीकु आहे। जंहिं तरीक़े सां तव्हांखे जेको आहे सब्सिडी जा पैसा मिलिया, HBL कनेक्ट जे थ्रू मिलिया ऐं NIC जे थ्रू मिलिया, कंहिं बैंक जे थ्रू मिलिया, तव्हांखे जेको आहे थ्रेशर जी सब्सिडी जा 1500 फी एकड़ जा बि उन हिसाब सां मिलंदा, ठीकु आहे। जेकॾहिं हारी कार्ड जो थी सघे त हारी कार्ड में अची वञनि। तव्हांखे जेसीं ताईं मैसेज न ईंदो तव्हांखे का बि शइ कंफर्म न थींदी। मैसेज ईंदो तव्हां जेको आहे उन जे पोइ फॉलोअप कंदो, ठीकु आहे। असां कोशिशि करे तव्हांखे हिकु ॿिनि कमेंट जा जवाबु ॾेई था सघूं। ॾाढा हिकिड़ा माना सुठो आबाद घर असांजो साथ था ॾियनि, तव्हां असांजी इज़त कयो था, असां असांखे एतिराम ॾियो था, इज़त ॾियो था। असां तव्हांजे लाइ कमु था कयूं। भले असांखे हिकिड़ो कारोबारी माण्हू सम्झो, असां तव्हांजे लाइ टाइम कढूं था, ठीकु आहे न। असां जेकॾहिं कारोबार जी हर टाइम असांजी कारोबार जी हुजे हा, तव्हां जे इंफॉर्मेशन जी पोस्ट न हुजे हा। सो ही पोस्टूं ही चैनल तव्हांजो आहे, आबाद घरनि जो आहे। उमेद आहे वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। वीडियो पसंदि अचे लाइक एंड शेयर कजो, ज़रूरु कजो। तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी। सिंध जे लाइ, पाकिस्तान जे लाइ महिनत कयो। पाकिस्तान पाइंदाबाद, साथ सलामत, सिंध सलामत। थैंक यू सो मच।